छोला मसालेदार छोला मसालेदार बाकरे वाह थोड़ा खाने ए छोला भी खपाई मतलब अञा मेला बंदन ऐ सिपाही सुनोटा सोहणा मां तोखे छा ॿुधायां कहिड़ो ज़ुल्म आहे मूंसां मुंहिंजी ज़ाल त मूंसां ताल थी करे ताल असुल बंदूक जे घोड़े ते पेर रखियो वेठी आहे चवे थी मेला न आहिनि त छोला खपा तूं ई खणी ॿुधा मां नाज़ुक ऐं नफ़ीस माण्हू छा कयां हैरत आहे यार वाह थोड़ा खाने तो मर्द माण्हू खां ज़ाइफ़ा ज़ोर थी वई आहे मर्द माण्हू ओ सुनोटा खान अॼुकल्ह चङा भला माण्हू पंहिंजे ज़ालुनि जे अॻियां सभा ज़ीरो अथई ज़ीरो मां त हूअं ई चाल चलत में ज़ीरो हुअसि उहा बि मुंहिंजी ज़ाल मूं त आई पई आहे जीअं लाहीअ ते पाणी पर मां बि छा कयां मां त घणा ई ज़ोर ॾियां थो पर वाट ते मुंहिंजी हवा निकिरी थी वञे इन मुंहिंजो कहिड़ो ॾ ॿुध हवा निकिरी थी वञे पंचर ई छा हिकिड़े हंधा पंचर हुजा त ॿुधायां मां त हेॾां होॾां हंधा हंधा पंचर लॻी पई आहियां मूंखे न पाणी वारे ट्रप में विझंदे त रुगो बुलबुला निकिरनि था मुंहिंजो त सॼो ट्यूब ई ख़राबु लॻो पियो आहे यार ॻाल्हि ॿुध चओ पंहिंजी क़िस्मत खे आऊं छा थो करे सघां बसि अदा मूंखे ज़ाल मैचिंग वारी न मिली बाक़ी जॾहिं ॾिसंदे न त कमु लथो पियो अथई जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस ऐं मिसाल जीअं भला ॾिस न उबते सुबते जूं ज़ालूं ऐं नूरल भूरल जूं ज़ालूं जोड़ पाण में लॻनि था हा वाह चूड़ा तूं बि सही आहे पर तूं बि कोशिश करे मतां तुंहिंजी ज़ाल तोखे सम्झी वञे हा पर मूंखे लॻे कोन थो बाबा केसी ताण हिते मीरल जी महिरबानी सां रहंदासीं त वापसि ॻोठ बि त हलणो आहे न हा लू असल में मूंखे बि इन परेशानीअ वरायो आहे असां हाजी साहब जी हकल ते पंहिंजे मथां परेशानी जी बीमार ठाहे छॾी आहे हाणे इहो सोचणो आहे त इहा छिप पंहिंजे मथां कीअं तरंदी लॻे थो जेल में सॼी उमिरि इहा चकी पीहणी पवंदी हा बाबा मां पू जवानी न पंहिंजी जेल में नथो गुज़ारणु चाहियां अरे अरे हलू मां पंहिंजी ज़िंदगी जा बक़ाया साल जेल में कटणु नथो चाहियां त पोइ छा कजे छा वरी छा कंदासीं वताए फ़क़ीर जे रीत सां हलणो पवंदो ॿुध जे पासे घड़ाई हूंदी न पाण उन पासे हलंदासीं मतलब इहो त असीं पुलिस जो पासो वठी हाजी लकुड़ खे अंदरि कराईंदासीं ऐं इन सां पुलिस जे मथां बि थोरो थी वेंदो ऐं नूरल भूरल वारा बि असां मां राज़ी थी वेंदा बाबा हाजी लकुड़ त ॻरी पाल्टी आहे हू त पुलिस मां जान छॾाईंदो पोइ असां हाजीअ मां जान कोन छॾाए सघंदासीं सवलो तरीक़ो आहे असां हाजी खे चवंदासीं त पुलिस असांखे खंबे खणी वई ऐं अहिड़ो सट कोन न जो असांखे सचूं करणियूं पइजी वयूं पोइ इन चवण सां हाजी वटि बहाल थी वेंदासीं अरे हाजी मां बहाल थियणु ज़रूरी न आहे फ़िलहाल हुन मां जान छॾाइणु ज़रूरी आहे उन खां पोइ असां को नओं सेट ॻोल्हे वठंदासीं हा पोइ सही आहे त हल पुलिस वटि पोइ सभु सचियूं कयूं था त पोइ हाजी जे चवण ते त असां कहिड़ा कहिड़ा कारनामा कयासीं माठ करे टक्कर में किथे फिल्म उबती असांजे ॻिचे में न पवे इन करे इहो सोचणो पवंदो त किथां शुरू करणो आहे ऐं किथे ख़तम सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो